नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻा हथुंगे जे वारी जे दड़े ते वेठल भील बिरादरी जे घरनि ते मक़ामी बाअसर पुलिसनि जी मदद सां घर खाली कराए रहिया हुआ। काफ़ी टाइम खां वारी जी सरकारी दड़े ते भील बिरादरी जे माण्हुनि खे घरनि मां लॾो खणायो पियो वञे। इन मौक़े ते भील बिरादरी जे अॻुवान अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त दंगन तो ये सजा कुलाने लडान अनि या पट्टी खान दिया कुला लडान अनि बन्नी तो जा ढोरा कने थी है इतने बीच में केरी बनी जो भला कितनी बनी पराई है सही ये तो कोनी यार पासे बनी वो असली सरकारी रोड है रोड रे उए पासे जाए बैठा हूं। अच्छा हिते जेके बिया बिरादर जा माण्हू ठान उन्हनि खे कोन लड़ाया ना ना जो केना करना लड़ाई आसान है तो लड़ार पंज घर कंहिंजा कंहिंजा घर आहिनि? घर आसान है एक मानो है डानो छोटियो सुमार रमेश ऐ जे ना लड़ा तो मना कह दन के हूं मैं बनी पट्टी खाना तो काका लगता ही कह दन तो कुलान लड़ान आसान दे रुको कावड़ करे बेटा पर ये ईद लगी बेटा घर ठेल ने हमें कहन मैं डेट महीने दमान कह दन तो आसान तो लेटर दिनो नको आसान मोलत थानिया देनी आसान तो ओस्ता आए आज आए बीटा है आसान नको मानी पचाई नको कहते नको ऐसे सुबह शाम नको ऐसे ध्यान में बैठे तो आए बेचारे आसान तो आसान मोलत देने तानी आज आसान का आसान बयान ने मोलत देने आसान एक दी मोलत को था दे आसान तो असां 50 साल थी आने ते वेठा आहियूं। ठीक आहे जंहिं कने हींअर हाणे सरदार खान काइम खान जेको अची कब्ज़ो कयो पुलिस वठी हाणे घर पियो ख़ाली कराए असांजो जहिड़ो असांजो रणकदार मुंहिंजा जंहिं को सर्विस कोन्हे जंहिं न आहे कागज़ न ॿियो हीअ चए मुंहिंजा कागज़ ठहियल आहिनि। हाणे कागज़ हीअ दड़े जा उहे बि कोन हूंदा आहिनि तली जा थी सघंदा आहिनि। केतिरे अरसे खां असांखे हिते जहिड़ो 45 साल थिया आहिनि वेठा आहियूं। असां शादियूं बि हिते कयूं असां औलाद थियो औलाद जी शादी हुनजा ॿ टे ॿार थिए। अच्छा हा बनी जी हथुंगे ते मां 5.5 करे वेठो आहियूं असां रणकदार मां दड़ो वजने पूरा 5000 घर दड़े ते हीअ सिर्फ़ु हिकिड़ो आहे असां हिंदुअनि जे घर ते हमिलो आहे पुलिस जो बि आहे सरदार खान काइम खानी जो आहे ॿिए कंहिंजो न आहे। अच्छा हिते ॿिया बि त घर आहिनि? ॿिया असां 5 घर आहियूं न असां 5 भाइर आहियूं। अच्छा हा 5 खे लड़ाइनि था? 5 खे लड़ाइनि पिया टपड़ खाइनि पिया ताला भरजनि पिया। अच्छा हा अमर तूं हलिया ॾियां थी न ॻाल्हाए अॼु छा मसलो आहे? आको बजे मता कोटा कोटा ताका कोई असानी तो मन्या को तो उवर जा बन्नी रही हो ढोरा कने वो ढोरा थे वो बन्नी लगती काका उन्हें हमें काका उतन जे दंग कटा तो ये कुंपारा में समय जन कुला ने लडान मैं ऐसा ये 50 घर ते उवर कवचो है जे ए पट्टी कटा तो ये राजना ने मंगड़िया बीजा कुला ने लडान केने को लडा रुको असाने टंग करे बेटा अन असाने ते असन बैठा ने को टाइम थियो है 50 साल त्या मना बैठा ने एना तो सी कोनी बैठा जुको। अच्छा अनवर होता के जुको सरकार रोड से पहले पासे है बन्नी वरी ढोरा कने है और बन्नी इत मना कोनी है जो कोई मां बनी बेचे भी करे बैठो है सरकारी वारी दड़ो है? हां सरकारी है केरो कागज कोनी है कुल बैठा है कुंभार है समय जाए राजड़ है मंगड़िया है कुल है केना को तो लड़ा असान है 50 घर लड़ाए तो असान आने सुबह शाम यार केडा टपड़ खाए वणो पा असे के जाऊं मैं आज निकल को रोड ते रक्षा में जो किथे जाऊं असान गरीब ने कौन सुना को तो वो अमीर पास जो को तो असान पता कोई कोनी को पुलिस असां दाबा दे आना असां टपड़ नाड़ो पुलिस जे कढिया थी न असां असीं सॉरी सास असां में सुबुह न परी सॼी ईद लगी पई अहिड़ा असां घर ठाहिया जेके इहे नखिया में कोथी थियनि तो असांजा टपड़ बचा असांजा रोलिया ते असां ख़बर कोथी पवंदो अचा खणी असीं जाऊं किथे टपड़ असीं अमर कपिड़ो परते कर अमर केॾां वञो पिया लॾो खणी भया ख़बर कोथी पवंदी असीं किथे जाऊं दे असां बच्चा सुबह साण न को रोटी घड़ी क्या न को खाती न को करी असीं बैठा केतिरे अरसे खां हिते रहो पिया? रहो भाई असां 15 साल थी असां दिकरा पोतरा तो असांजा हिते जाया अपना पढ़ाया टे धीअरूं पढ़ाए टे पुट पढ़ाया उन्हनि जो औलाद आहे हींअर कोन असीं आयासीं। केर पे टपड़ तांगे टपड़ असांजे कागज खणी लड़ाया ते भया असांखे असां सां जुलम असां सां करियो आहे। हिते केड़ा केड़ा माण्हू रहंदा? हिकिड़ो मानो ॿियो मानो है डानो है सुमार है सोडियो है सुमार सोडियो मानो डानो चार भार चार भाइर चार भार। अच्छा रमेश भी आहे? रमेश मुंहिंजो पुटु आहे। मतलब 5 घर आहिनि तव्हां? 5 घर असांजा। अच्छा हिते तव्हां केरु ढार पो कंदा हुआ? हाणे तो कोने मजूरी छोकरा वीचारा आनी बेटल ना को हिकिड़ा टोटल छोकरा घणा साल तव्हांखे हिन तरह असांखे घणो साल टिकरनि पोटनि वारा थिया हुआ हिकु हींअर कोन आया असांजे घर ॾिसो पर असांजी पकी जायूं चिता ॿियूं ठहियल हले घर वालो ॾिसो हले इहो असां 50-60 साल गोठ वेठो गोठ सभु खे पुछो वञे कहिड़ो असां सां जुलम कयो अॼु असांजे ॿार न मानी कोन असांखे पचाई
हमरो ले सुको सान आने। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।